ही नाज़रीन ही असांखे जेको लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं नाको वॾा माशू जो सोलंगी चौक ते जिते सवे सोलंगी बिरादरी जेका हज़ारे माण्हू जे गॾु कर थियण जा इतला आहिनि ऐं कुझु थिया आहिनि कुझु अचनि पिया। हीअ पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ु पुलिस जी जथरग जे ख़िलाफ़ु सोलंगी बिरादरी रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी आया आहिनि। पुलिस हथ सां जहिड़े खे वधाइण जे लाइ चुरुक खे हिकिड़ो बाहि ॾियण जे लाइ हिकिड़ी फूक ॾेई रही आहे। सोलंगी बिरादरी ही सेंटर आहे जंहिंमें सैयद चन्ना मंगणहार मीरबर मलक बिरादरियुनि जो ही सेंटर में दुकान ख़रीद थियल आहिनि जेके ही पंहिंजो कारोबार कंदा आहिनि। पर हिते कल्ह पुलिस अची करे अल्टीमेटम ॾेई आहे त पंहिंजो सामान ॿाहिरि कढो, ही सेंटर असां ॾाठो वेंदो ऐं हितां जे जेके सवे माण्हू आहिनि उहे दुकानदार एसोसिएशन ऐं पंहिंजे मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि सां सोलंगी बिरादरी सां यकजहती करे इहा शइ ॾेखारी आहे त हीअ शइ असांजा ॿधी ऐं हिकु आहे उहो असां नथा चाहियूं त जहिड़ो थिए। असां नथा चाहियूं त असांजा कलम जे बजाए हथियार रखिया वञनि। पर पुलिस जे नाइजाइज़ी करे बेगुनाह जेको आहे माण्हू खे शहीद कराए हथ सां जेको आहे जहिड़े खे वधाए रही आहे।